जन्नतुल मकाम दोज़ख का सफारा जमाल साहब की कॉलेज है ये आहे जमाल साहब की किताब गरीबानी फकीरानी किताब जिथे खुदा वास्ते किताबन खे ॾींदो आहे पर अव्हां ॿिन्ही मां जमाल साहब केरु आहिनि हूअं त मूंखे हुजणु घुरिजे आहे पर अॼुकल्ह साईं जो दोस्त आहे जमाल साहब मूं गुज़िरियल साल एमफिल में दाख़िला वरिती थी जिन जा 2 सेमेस्टर पूरा थी चुका है हींअर तहक़ीक़ी मवाद अचो वियो इन लाइ मूंखे गाइडलाइन अव्हां जो ॾिसणो छा अव्हां मुंहिंजी मदद कंदव मारे वीचार मदद न करे मतलब हे असांजो दोस्त मकरम माण्हू आहे बहितरीन दोस्त आहे असांजो हे मजबूर जी मदद करण खां पोइ मरी वेंदो आहे जेकर मदद न करे मरी हिन जे करे हे तव्हांजी मदद कंदो पर रुॻो हेठि मां बि त तव्हांजी मदद कंदुमि अच्छा हा छो त असां गॾु हूंदा आहियूं हर वक़्तु हर कम में गॾु हूंदा आहियूं हाणे बि गॾु ई आहियूं न गॾु आहियूं अच्छा अच्छा जमाल साहब अव्हां मुंहिंजी हेल्प कंदव न कुझु नहीं फुज़ूल आहे कंदो हेल्प तव्हां सही जाइ ते आहियो बिल्कुलु सही जाइ ते हे उहा जाइ आहे जिथे तव्हांजा सभु मक़सद पूरा हे मुंहिंजो दोस्त जेको बि कमु कंदो आहे न हिन सां गॾु मां बि उहो ई कमु कंदो आहियां बांह बि ॾिठी करे असां सेम आहियूं जेकॾहिं हिन सां कारगर नथी त मूं सां हा सर तव्हां इहो ॿुधायो त एमफिल में तव्हांजो मौज़ू कहिड़ो आहे सर मुमल जी सूंह जो अभ्यास अल्लाह मुमल जी सूंह जो अभ्यास यार केॾो त ख़ूबसूरत मौज़ू आहे असांखे लॻे थो हिते ई नाले लाइ न नाले मुमल जी सूंह जो अभ्यास हा ॾाढो दिलचस्प मौज़ू आहे साईं चवनि था जॾहिं जाम तमाचे पहिरियों दफ़ो मुमल खे ॾिठो हो न ॾिठो ई जाम तमाची न राणो राणो ओ अरे यार राणो ओ माय गॉड यार असल ॻाल्हि छा जो भॼन मां हुसूं ॾिठण दिमाग़ कमु नथो करे मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त मां हुस्न जे मौज़ू खे ॾिसी करे मुंहिंजी ज़बान तिखी थी मौज़ू खे ॾिसी करे या मौज़ू खे ॿुधी करे ॾिसी करे न न हा हा यूज़ करणु चाहियां त जॾहिं मुमल खे पहिरियों दफ़ो राणे जे साथियुनि सां गॾु मुमल खे ॾिठो हुयो हेलो 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 एक्सक्यूज़ मी राणे पंहिंजे साथियुनि समेत मुमल खे ॾिठो ई कोन हो ऐं राणे जे साथियुनि आख़िर ताईं मुमल खे कोन ॾिठो न इहे थोरी आहे सभु ॻाल्हियूं तुंहिंजियूं सही या हाणे ॾिठो इश्क थी सघे थो न हिन दुनिया में केरु आहे तूं हिन दुनिया में हाणे ॾिठो इश्क कंदो मूंखे ॿुधाए केरु आहे अॼु जो दौर उहो आहे हीअं अखियूं मिलियूं नज़र टिकी वेझो वियो भरिसां बीठो मोबाइल कढी साम्हूं वारी खे ॾिनी हिन में नंबर त सेव कजां माफ़ कजो थोरो आहियां कोन पर इहो थी वियो आहियां जेको असल मक़सदु आहे चवण जो उहो थी वियो आहे तव्हां पंहिंजो नंबर मुंहिंजे दोस्त खे ॾियो न जमाल खे तव्हां नंबर ॾियो हे हूअं ई जेको तव्हांजो तहक़ीक़ी मवाद ठाहींदो मवाद ठाहे साॻो ई मूंखे चवंदो छोकिरी खे फ़ोन कर बजाए उन टाइम ते फ़ोन कयां हाणे तो घुरां त प्रॉब्लम कहिड़ो आहे मां जमाल साहब खां ई सिखण थी चाहियां माशाल्लाह सुठी बेइज़ती कई जमाल साहब अव्हां मूंखे गाइड कंदव न ठीकु आहे अवां सुभाणे खां रोज़ अचो सच थैंक यू सो मच थैंक यू सर बस एतिरो हे
हेड़ी उनखे न हेतिरो टाइम ॾिनो चांहि जी त सलाह करे असां बंदा ख़ुदा जो मां पाण खणी अचां हाणे बि चांहि खणी अची सघे थो हाणे बिना पीसे चांहि मज़ो ॾींदे खणी थो चांहि खणी थो चांहि तुंहिंजे लाइ त शुगर फ्री खणी ईंदुसि